हाज़रीन ऐं नाज़रीन, तकरार ड्रामे जी अॼु हिकु ज़बरदस्त तव्हांखे जेका ॻाल्हि ॿुधाईंदासीं, जेका क़िस्त हाणे अचण वारी आहे। उन जी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ा राज़ आहिनि, उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। ॿ ॾींहं खां पोइ क़िस्त ईंदी, इन खां बहितर आहे तव्हां इन नंढिड़े वीडियो खे पूरो ॾिसो ऐं हीअ जेका राज़ ही ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हां ताईं पहुची वञनि। दोस्तो, इन वीडियो खे पूरो ॾिसो, जीअं थी सघे त का अहिड़ी ॻाल्हि तव्हांखां मिस न थिए, ऐं थी सघे त शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के भी अॻिते ज़रूर शेयर कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हर माण्हू इहो परेशानी में हूंदो त इहो मीर सां आख़िर नवाब खान इहो गंद छो कयो, इहा तादी छो कयईं, हाशू इहो चकर छो खेॾियो मीर सां, ऐं उन्हनि कहिड़ो बदिलो वरितो मीर खान जो राणी सां जो निकाह कराए छॾियऊं आने बहाने। अहिड़े हिसाब सां जेको आहे या अपडेट तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों, असल में जेको आहे नवाब खान मीर खे सबक़ु सेखारणु चाहे पियो, छाजे करे मीर छॾे वियो नवाब खान खे, का उनजी ॻाल्हि न मञंदो हुयो, ऐं हाशू बि परेशान हुयो मीर खां, ऐं उहो मोचड़ो चवंदो हो, डायलॉग हणंदो, मीर जो मोचड़ो गोली खां बि घणो घाव ॾींदो आहे। इहो बदिलो वठण जे लाइ हुननि मीर जो ई मोचड़ो मीर जे मुंहं में हयऊं, ऐं मीर जो ज़मीन पेरनि खां निकिरी वेही रहियो हथ ॿधी सभिनी अॻियां, ऐं हाशू बि खिलंदो रहियो, ऐं जेको आहे नवाब बि खिलंदो रहियो, मीर जे मथां माण्हू खिलंदा रहिया। हीअ कीअं थियो? हाणे दोस्तो, नवाब खान पट ते उछलायो आहे मीर खे, मीर जे मतिलबु हथियार सां। हाणे मीर सॼी ज़िंदगी जे लाइ नवाब खान जो दुश्मन त बणिजी चुको आहे, लेकिन भावल खान वारनि जो बि, ऐं अहिड़े हिसाब सां मूसा जे नज़रनि मां बि किरी पियो, संगत दोस्तनि जी नज़रनि मां बि किरी पियो। उन्हनि खे हाणे छा जवाबु ॾिए? लेकिन दोस्तो, तव्हां ॾिसंदो आहिस्ता आहिस्ता मीर इन्हनि मां परचा ऐं माफ़ियूं वठी वेंदो, लेकिन नवाब खान जे लाइ वॾियूं मुसीबतूं पैदा कंदो जॾहिं हू त संगत सां गॾिजी वेंदो या अलॻि ई थी वेंदो, त पोइ अहिड़े हिसाब सां नवाब खान जे लाइ बि मुसीबतूं ईंदियूं। दोस्तो, असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा।